नाज़रीन, अॼु असांजो जेको प्रोग्राम जो मौज़ू आहे उहो आहे अमन अमान। नाज़रीन, तव्हां ॾिठो त असद रज़ा शाह जेको साबिक़ा असांजो SSP कश्मीर हुयो, उनखे हटाइण जो मक़सदु इहो हुयो त हुन ॾोहनि ते ज़ाब्तो न आंदो। बदअमनी चोट चढ़ियल हुई, आए ॾींहुं मोटरसाइकिलूं चोरी थियनि पियूं, माण्हू अगवा थियनि पिया, सुतल चौकीदार बि अगवा थियनि पिया, मच्छी जा फार्म ते हुजनि या रोड रस्ता, को बि माण्हू महफ़ूज़ न हुयो। सिंध गवर्नमेंट IG सिंध इहो फ़ैसिलो कयो त हिन SP खे हटाए करे नओं SP मुक़ररु कयो वञे। तव्हां ॾिठो त हीउ नओं अमजद अली शेख साहिबु पंहिंजी टीम सां गॾु आयो, छो अमजद अली शेख जे अचण खां बाद में उन पंहिंजी टीम जा माण्हू पंहिंजा SHOs मुक़ररु कया। जेके शहर जेके अहम थाणा हुया, गुडू थाणो हुजे, बख्शापुर थाणो हुजे, बडाणी A सेक्शन कंदकोट हुजे, B सेक्शन C सेक्शन कंदकोट, ऐं ख़ासि तौर ते कश्मीर में पंहिंजी टीम जो पंहिंजे डिस्ट्रिक्ट मां माण्हू वठी आया जेके असांजा SHOs हिते लॻा आहिनि। ऐं कुझु पुराणा SHOs कश्मीर डिस्ट्रिक्ट में जेके कमु कनि पिया, जीअं सादिक ओडो थी वियो, उहो गुडू में कमु करे थो पियो, अॼु बि कमु करे थो पियो। ख़ासि तौर ते असां ॻाल्हि कयूं था पिया कश्मीर जी, त कश्मीर जी बदअमनी तमामु वधी वई। तव्हां ॾिठो त अॼोके ॾींहं में 3 वारदातूं थियूं। हाणे इन वारदातनि जे पोयां छा पुलिस जे सुस्ती, नालाइकी चइजे या ॿियो कुझु? छा जेके क्रिमिनल माण्हू हुया, जेके ॾोहारी माण्हू हुया, छा नए SHO जे मिज़ाज खे न सम्झी सघिया, या हुन नए SHO उन्हनि जे मिज़ाज खे न सम्झी सघियो, या इहा पंहिंजो शहर में अमन अमान जी जेकी गिरफ़्त आहे उहा पूरी तरह ते कंट्रोल हासिलु न करे सघियो। तव्हां ॾिठो त जॾहिं ही नओं SHO असांजे कश्मीर में आयो त माण्हू तमामु घणा ख़ुशि थिया। त हाणे लॻे थो असां हिकु जेको जमूद तारी हुयो काफ़ी वक़्त खां वठी करे, त भई हिकु हटी जंहिंखे चइजे, उहा हिकु हटी हाणे ख़तमु थी वई आहे। हाणे लॻे थो त को नओं माण्हू आयो आहे जेको हिन थाणे खे पंहिंजो सम्झे थो पियो ऐं हिन थाणे ते पंहिंजी हुकूमत क़ाइमु कंदो, ऐं उनजी हुकूमत सां गॾु मक़सदु, मुंहिंजो हुकूमत जो मक़सदु इहो आहे त हू शहर में अमन अमान क़ाइमु कराईंदो। ऐं जेके ॾोहारी आहिनि, जेके अॻु में कंहिंजी ईमान ते या जेके ख़ामोश हुआ, उन्हनि रूपोश ॾोहारी पकड़णु या कातिल जेके हुया उन्हनि खे पकड़णु, शायदि थी सघे थो हीअ नए SHO खां असांजी तवका हुई, जेका कुझु तव्हां ॾिसो पिया त रूपोश माण्हुनि खे गिरफ़्तार करे पियो। ऐं नाज़रीन, तव्हां ॾिठो त कुझु वक़्तु अॻु में 2-3 ॾींहं अॻु में असांजो SHO चुस्त, बिल्कुलु ई चुस्त नज़र आयो। वर्दी में फ्लैग मार्च कयईं, गाॾियूं मोटरसाइकिलूं सभु पकड़ण बि शुरू कयूं, माण्हुनि स्नैप चेकिंग बि शुरू करे ॾिनऊं, ऐं पाण शहर में निकिरी पियो फ्लैग मार्च जी सूरत में माण्हुनि खे मुतवजा कयईं त ऐं इहो पैगाम ॾियण जी कोशिशि कयईं त मां अची वियो आहियां शहर में, नओं SHO आहियां तव्हांजो, तव्हां मूंखे ॾिसो ऐं मुंहिंजी कारकर्दगी खे जाचियो। ऐं इहा इन में बि को शक न आहे त जेका पुलिस अॻु में असां पुलिस वारनि खे न ॾिसंदा हुआसीं, ऐं उहा पुलिस ज़ाहिर थी पई जो असांखे हर जाइ ते पुलिस नज़र आई। पर बदकिस्मती चइजे त अॼोके ॾींहं में जेके 100 जी तादाद में पुलिस, दर्जननि जी तादाद में खणी पुलिस हुई, पर 3 वारदातूं असांजे विच शहर में थी वयूं। अबू तुराब मस्जिद बिल्कुलु शहर शाही पुल सां गॾु, अबू तुराब मस्जिद कलवट मौला ऐं चना मौला जे विच में शहर जो सेंटर आहे, उतां हिकिड़ी मोटरसाइकिल चोरी थी वई, चाबी चोर काए विया। उनखां पोइ तव्हां ॾिठो त तक़रीबन मंझंदि जो 1-2 बजे मुरादवा वटां, मुरादवा बिल्कुलु ई गुंजान आबादी वारो इलाइक़ो आहे, जंहिंमें वापारी रहनि था, अन जा वापारी बि आहिनि, ॿिया दुकानदार बि आहिनि, माण्हुनि जी वॾी आमदो रफ़्त बि रहे थी पई, माण्हुनि जा उते वेझो में घर बि आहिनि। उते बि माण्हू अचनि था पिया मोटरसाइकिल ते अची करे, कंहिं हिंदू वापारी खां फुर कनि था। फुर करण खां बाद में हू जॾहिं मज़ामत नौजवान करे थो पियो त उनखे गोली हणी करे ज़ख़्मी करे आसानी फ़रार थी वञनि था। जॾहिं ॾिठो वञे त फारूकी चेक पोस्ट वटि बि पुलिस वारा वेठा आहिनि थिया, पंहिंजो 82 वारी साइड ते बि पुलिस वारा वेठा आहिनि थिया, 45 आड़ी ते जेकी चौकी आहे उते बि पुलिस वारा वेठा आहिनि था, लेकिन फौरू आज़ादी सां फ़रार थियण में कामयाबु थी विया। ऐं उनखां अलावा सब्ज़ी मंडी बिल्कुलु हार्ट ऑफ दी सिटी जंहिंखे चइजे, शहर जी दिलि आहे, जिते हज़ारनि जी तादाद में माण्हू अचनि था ऐं 100 जी तादाद में दुकानदार मौजूदु आहिनि, ऐं पुलिस बि बाक़ाइदा घुमे थी फिरे थी पई, ऐं थाणो बि उनजे सब्ज़ी मंडी जे वेझो आहे, को परे न आहे। जेकॾहिं को माण्हू निकिरी पवे त 2 मिंटनि में सब्ज़ी मंडी, थाणे खां निकिरी करे सब्ज़ी मंडी में 2 मिंटनि में माण्हू पुॼी सघे थो पियो। पर उते बि तव्हां ॾिठो त फौरू अचनि था पिया, अर्जुनदास खां 1,20,000 रुपया फुर करे हलिया वञनि था पिया ऐं आसानी सां फ़रार थियनि था। 3 वारदातनि में का गिरफ़्तारी अमल में न आई आहे। इन जो छा सबबु आहे
छा ॾोहारी एॾा मज़बूत ऐं प्लानिंग वारा आहिनि जो पुलिस खे का उन्हनि जी ख़बर नथी पवे, छा या पुलिस जी नालाइकी आहे जेका ॾोहारनि पंहिंजो शहर ते ज़ाब्तो न आणे सघी ऐं शहर ते कंट्रोल हासिलु न करे सघी, जंहिंजे करे इहे वारदातूं थियनि थियूं पियूं। नाज़रीन, तव्हां ॾिसो था पिया त कुझु वक़्तु अॻु में असां वटि अमुन हुयो, बिल्कुलु हुयो। उन खां बाद में कश्मीर में हिकिड़ो जमूद तारी हुयो, अजीब क़िस्म जी हिकिड़े नफ़्सियाती तौर ते माण्हू नफ़्सियाती मरीज़ थी चुका हुआ। ॻाल्हि का सम्झ में न पई अचे पई त छा थिए थो छा नथो थिए। जेके ॻाल्हियूं थियनि पियूं इनडोर थियनि पियूं, पसे पर्दा थियनि पियूं, ऐं हाणे ॻाल्हियूं अची करे ज़ाहिर थियणु शुरू थी वियूं, सुञाण धुरियूं। हाणे इन ॻाल्हि खे परखे वियूं त पहिरियां जेको हुयो उहो छा थिए पियो ऐं हाणे जेको आहे उहो छा थो थिए। तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था पिया, माण्हुनि जो हिकिड़ो परसेप्शन ठही वियो, माण्हुनि जी हिकिड़ी ज़हनियत ठही वई, ऐं माण्हू नए SHO जे नए SP जे अचण सां तमामु घणा ख़ुशि थिया ऐं उन्हनि तवका रखी त कश्मीर में अमन थींदो। पर अॼोके हालात खे मद्देनज़र रखी करे तव्हां ॾिठो त असांजो कश्मीर जो MNA सरदार एहसानुर रहमान खे आख़िर कहिड़ी ज़रूरत पई, हू वञी करे थाणे ते पहुतो। सम्झी विया त भई शहर जो कंट्रोल, शहर जो अमन आहे, उन ते कंट्रोल नथो थी सघे। पुलिस खे वञी करे तंबी कयूं, थाणे ते पहुता। थाणे ते वञी करे SHO खे बिल्कुलु वाज़े अल्फाज़ सां मुंहिंजा जेके असांजा ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था, तंबी कयूं त तव्हांखे जेकॾहिं शहर ते अमन अमान कराए सघो था त ठीकु आहे, न त पंहिंजी बदिली करे हलिया वञो। एहसानुर रहमान जो इहो क़दम तमामु बहितरीनु, हू पंहिंजे शहर वासियुनि जे, पंहिंजे वोटरनि जे, पंहिंजे सपोर्टरनि जी मदद कनि था पिया, उन्हनि जी वारसी कनि था पिया। त इहा वारसी उन्हनि खे अॻु में बि करणु खपंदी हुई, ऐं जे अॼु वारसी कई अथऊं त उमेद कयूं था पिया त इहा वारसी ईअं हलंदी रहंदी ऐं असांजो कश्मीर जेको आहे उहो हिकु दफ़ो वरी अमन जो पखी हर जाइ ते आसानी सां उॾंदो रहंदो ऐं कश्मीर जा माण्हू सकून सां निंड कंदा ऐं कश्मीर जा माण्हू बेपरवाह थी करे जीअं अॻु में ख़ुशि हुया हाणे बि ख़ुशि रहंदा। अचो त रब खां दुआ घुरूं था पिया, ए अल्लाह पूरे आलम जे सदके कश्मीर खे बि अमन जो गहवारो बना। मूंखे ॾींदा इजाज़त, वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह।